विशाहाला में NA 216 ऐं PS 56 ते MKM जे उम्मीदवारनि NA 216 ते पाकिस्तान मुस्लिम लीग नून जे उम्मीदवार बशीर अहमद मेमण ऐं PS 56 ते पाकिस्तान मुस्लिम लीग नून जे उम्मीदवार नसीर अहमद मेमण जे हक़ में दस्तबरदार MKM पाकिस्तान जे उम्मीदवार इरफान अहमद राजपूत ऐं मुश्ताक अहमद राजपूत जिन तक 216 ऐं सूबाई तक PS 56 ते चूंड विढ़ण लाइ नामज़दगी काग़ज़ जमा कराया। पाकिस्तान मुस्लिम लीग नून जे उम्मीदवारनि बशीर मेमण ऐं नसीर मेमण सां मुलाक़ात खां पोइ NA 216 ऐं PS 56 ते पाकिस्तान मुस्लिम लीग नून जे हक़ में पाकिस्तान मुस्लिम लीग नून जे उम्मीदवारनि खे वोट ॾियारण जो पिणु ऐलान कयो। NA 216 जे उम्मीदवार बशीर मेमण चयो त हिन भेरे मटियारी जो अवाम असां सां गॾु आहे। 8 फरवरी 2024 जे इलेक्शन में वॾो सरप्राइज़ ॾींदासीं। जॉइंट इंचार्ज बिलाल राजपूत, जमशेद राजपूत, फिल राजपूत, ज़िया राजपूत, शुएब राजपूत समेत MKM पाकिस्तान जा कारकुन वॾे अंग में मौजूद हुआ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।